अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवा ॾिसी रहिया सुजाग न्यूज़ वन नई आहियां वज़ीर उंडर मोरो मां ख़बर शामिल कयूं था। शोबान अली अबड़ोजी मोरो भरसां ॻोठ जूणालू हद मलक थाणी जे ॻोठाणी पल्लू सेठार जूं गुलाबी नसुल जूं बकरियूं चोर कार में विझी चोरी करे दीदा दिलेरीअ सां फरार थी विया। पुलिस को बि तहरीक न वरितो। पल्लू सेठार पारां बकरियूं वापसि करण जी बस सवारनि खे अपील। सुजाग न्यूज़ वन में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि जी अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सुजाग न्यूज़ वन। मसलो थियो आहे यार मसलो रात 1 बजे चोर आया बकरियों बकाया चूंडे धण मां जी गुलाबी बकरियों 70-80 हज़ार जी बकरी हिकड़ी जी हाणे असां सां मसलो इहो आहे त पोइ पेर खणी वञी रोड ते वॾे ते दादवारे ते चढ़िया। अच्छा जेके हींअर तव्हां बकरी निकितियूं था उन्हनि जो ॿुधायो उन्हनि जो छा थियो मसलो? पुलिस वग़ैरह हुई या कान हुई? चौकी ते केर बि कोन हो रोड ते। अच्छा थाणो वेझो आहे? थाणो कोराई वेझो आहे। चौकी वेझी आहे? चौकी वेझी आहे। जहाँ ते सभी लौट वेंदा आहिनि उहे बि वेझा आहिनि। इन्हनि जे विच तां ॿिन्ही जे विच मां खणी। अच्छा हाणे तव्हांजो छा चवणु आहे? हाणे असांजो इहो ई आहे त असांखे पंहिंजी बकरियूं मोटराए ॾिनियूं वञनि। अच्छा पाड़े वारनि खे सरहदी वारनि खे सभिनी खे इहो यार आहे। शहर वारे खे ॿुधायो त तव्हां ॻोल्हियो छो नथा बकरियूं? एतिरा पुलिसदार अमलदार जेके बि आहिनि अच्छा असां सेठारनि सां घरनि सां छो न नाइंसाफ़ी आहे असांजे माना। अच्छा तव्हां पाण केरु आहियो बाबा? मां कलोड़ो हां। तूं हिन जे पाड़े जो ई बा? हा सही। असां घर सां लॻो पियो आहे। सही सही। असां ग़रीबनि सां ज़ुल्म आहे।